अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर शेर मोहम्मद द्रोही। आउं जेकाबाद जो रहवासी आहियां ऐं तक़रीबन लॻभॻि 36-35 सालनि खां ग़रीब लाचार इंसाननि जी ख़िदमत करे रहियो आहियां। छाकाणि जो मुंहिंजो पंहिंजो जेको तालुक़ु कंहिं ग़रीब ख़ानदान सां रहियो आहे ऐं अञा बि आहियां। सो कुझु ॾींहंनि खां बल्कि कुझु अरसे खां असां वटि ख़ासि करे अपर सिंध जे हिकु ज़िले में हरूभरू अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं वयूं आहिनि त आउं बलोच आहियां, आउं सिंधी आहियां, त हिन बलोच खां मां मथां आहियां, आउं बलोच आहियां त हिन सिंधी खां मां ई मथां आहियां ऐं मुंहिंजो हक़ हिते धरती ते वधीक आहे। सो मां इहो ई अर्ज़ु कंदुसि पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे भाइरनि खे त ख़ुदा अगरि तव्हां अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं त उन में असां सिंध वासियुनि जो तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। छाकाणि जो असांजा जेके हिते बलोच भाइर रहनि था या सिंधी भाइर रहनि था, उन्हनि खे कंहिं या त अहिड़ी असाइनमेंट ॾिनी आहे त उहे हिते वेही करे अहिड़े क़िस्म जो माहौल, अहिड़े क़िस्म जूं हालतूं पैदा कनि जंहिंमें का हिकु सिंधी ऐं बलोचनि जे अंदरि जब कलश पैदा थिए, उन में विछा वधनि, हालतूं ख़राबु थियनि, उहे हिक ॿिए जा दस्ते गिरेबां थियनि, का अहिड़ी जंग लॻे, को अहिड़ो माहौल पैदा थिए जंहिंमें सिंध खे तमामु घणो नुक़सानु थिए। सो ख़ुदा मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त असां हज़ारे सालनि खां हिते सिंधी ऐं बलोच गॾु रहूं था ऐं असांजा हिक ॿिए सां रिश्ता थियल आहिनि, उन मां असांजा नसल पैदा थिया आहिनि। पोइ ही 2 सालनि खां, 1.5 साल खां, 1 साल खां कहिड़े क़िस्म जी हवा घुली आहे त मां पाण खे बलोच सॾाए करे हिकु वॾो फ़ख़्रु महसूसु कयां थो ऐं मां पाण खे सिंधी सॾाए करे इन धरती जो वारिस ऐं मालिक सम्झां थो। कतनि ईअं न आहे। असीं सिंधी ऐं बलोच हिन धरती जा वारिस आहियूं ऐं असांजी उहा धरती माउ आहे। मां फ़ख़्र सां इहो चवां पियो त मां नस्लनि बलोच ज़रूरु आहियां, पर मुंहिंजा वॾा जॾहिं बलोचिस्तान खां माइग्रेशन करे सिंध में आया त सिंध जे माण्हुनि मुंहिंजे वॾनि खे भलीकार चयो ऐं सिंध धरती मुंहिंजे वॾनि खे पंहिंजे सीने सां लॻायो। असांजूं कई नस्लूं इन सिंध धरती जे मथां गुज़री वियूं आहिनि। मुंहिंजा नसल जेके 4 या 5 थींदा, उहे इते ई गुज़ारे विया आहिनि, इते ई दफ़न थियल आहिनि ऐं इते ई असांखे अॻिते बि रहणो आहे। सो अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। मुंहिंजी इहा नंढड़ी गुज़ारिश हुई त ॿेली हिते अहिड़े क़िस्म जूं हालतूं पैदा न कयो, छो जो असां इहो बि वाज़ह चवंदा आहियूं त असां वटि हर शइ अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी नेमत तौरु ॾिनल आहे, जंहिंमें असां वटि कुदरती गैस आहे, तेल आहे, कोयलो आहे, असां वटि सामूंडी हिकिड़ी बंदरगाह आहे। अगरि असां इहे ॻाल्हियूं हक़ जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त असांखे ख़ामख़ा इहो चयो वेंदो आहे त बाबा ही जेके माण्हू एजेंट आहिनि कंहिं ॿिए कंहिं मुल्क जा,
पर असां जॾहिं सिंधी ऐं बलोच पाण में अटकिया वेठा हूंदासीं त ज़ाहिर आहे मौक़ो ॿियनि खे मिलंदो। असांजे सिंध मां इहा इनकम आहे, सिर्फ़ु बंदरगाह जी अरबें रुपया रोज़ जी इनकम आहे। ऐं सिंध मज़बूत हूंदी त पाकिस्तान बि मज़बूत हूंदो। सो असां ॿाहिरि पाण में अहिड़ा वीछा न वधायूं जो पोइ ते अचण लाइ असांखे वरी ॿियो को रस्तो इख़्तियार करिणो पए। मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ख़ुदारा अहिड़ो माहौल पैदा न कयो, अहिड़ियूं हालतूं पैदा न कयो। बिलाशक असां पंहिंजे घरनि में बिरावी ॻाल्हायूं, बिलाशक असां पंहिंजे घरनि में बलोची ॻाल्हायूं, पर असां सिंध जा आहियूं, असांजा वॾा हिते गुज़ारे विया। सो असांखे उन जे ई हिसाब सां हलणो पवंदो। महिरबानी, लख लाइक़।